कंहिं बि क़ौम या तबक़े जी तारीख़ न सिर्फ़ उन जे माज़ीअ जो अक्स पेश कंदी आहे पर उन जो मौजूदा हालतुनि ऐं मुस्तक़बिल ते बि उन जो असरु पवंदो आहे, छाकाणि त मुस्तक़बिल जी अॾावत माज़ीअ ऐं हाल खां सवाइ मुमकिन न आहे। उन करे तारीख़ जो मौज़ू दुनिया जे सभिनी क़ौमुनि तबक़नि वटि हिक जेतिरो मक़बूल ऐं अहमियत रखंदड़ रहियो आहे। उहो बि तारीख़ जो अलमियो आहे त हिन वक़्त ताईं तारीख़ मथिएं तबक़े, हुक्मरान तबक़े, जंगी दास्ताननि, ख़्याली किस्सनि ऐं कहाणियुनि खां ॿाहिरि न निकिरी सघी आहे। ख़ुसूसन हेठिएं तबक़े, पोरिहत तबक़े में मज़लूम ऐं ग़ुलाम क़ौमुनि जी तारीख़ त अञा लिखी न वई आहे। उन जो सबबु इस्तहसाली क़ुवतूं जॾहिं मुआइशी वसीलनि ते कब्ज़ो कंदियूं आहिनि त उहे तारीख़ बि पंहिंजी पसंदि ऐं पंहिंजी सनाख़वानीअ में लिखाईंदियूं आहिनि, जिन वटि वसी तरीन अवाम उन जा मसइला उन्हनि जो तारीख़ में कयल किरदारु का माना नाहे रखंदो। उन करे अवामी तारीख़ अॼु बि असांखां ओझल आहे। जेकी तारीख़ जा अॾींदड़ किरदार रहिया आहिनि उन्हनि में ओड बि शामिल आहिनि, जेकी न सिर्फ़ पोरिहत रहिया आहिनि पर उन्हनि जो तारीख़ अॾण में बि अहम हिसो रहियो आहे। ओड केरु आहिनि? ओड जी माना आहे अॾींदड़ या ठाहींदड़। ओडनि जी तारीख़ संदन पोरिए सां तालुक़ु रखे थी। ही तारीख़ में शानदार तहज़ीबूं अॾींदड़ रहिया आहिनि। ओडनि जे हसब ऐं नसब लाइ चयो वञे थो त ही दरावड़ आहिनि। उन मुतलिक़ केतिरनि ई मुहक़क़नि पंहिंजो नुक़्ता नज़र पेश कयो आहे। हिन खिते में 8000 साल पहिरीं दरावड़ रहंदा हुआ, जिन हितां जे शहरनि ऐं तहज़ीब खे आबाद कयो, जंहिं करे उन्हनि खे अॾींदड़ सॾियो वञे थो। उहो ई सबबु आहे जो सिंधू माथिरी जी अज़ीम तहज़ीब सां वाबस्तगी सबबु उन्हनि खे हितां जा असुल रहाकू सॾिजे थो। भेरूमल महरचंद आडवाणी लिखे थो त सिंध में हिन वक़्तु जेकी ओड आहिनि से असुल में दरावड़नि जी कलमा आहिनि। ओड असुल में ॾखण हिंदुस्तान खां उत्तर हिंदुस्तान तरफ़ लॾ पलाण जे नतीजे में विच ते हिननि पंहिंजो देश अॾियो, जेको ओडास्थान ऐं ओडर देश सॾिजण लॻो, जेको वक़्त जी तब्दीली सां मटिजी ओडेसा थियो। उन्हनि मां कुझु कबीला ओडर देश ऐं ओडास्थान मां लॾे सिंध में अची आबाद थिया, जंहिं लाइ डॉक्टर हबीबुल्लाह सिद्दीकी लिखियो आहे त उन्हनि ओडनि मां कुझु कबीला उतां लॾे अची सिंध ॾखण ओभर सरहद ते मारवाड़ में आबाद थिया। जितां सिंध आया, सिंध में पहिरियां जायूं अॾे रहंदड़ इंसान उहे ओड दरावड़ हुआ। उन करे तहक़ीक़ हिन नतीजे ते पहुती आहे त ओड दरावड़ी नस्ल सां तालुक़ु रखनि था। ऐं जीअं त सिंधू माथर जी तहज़ीबुनि जी अॾावत कई, उन करे उन्हनि खे ओड चयो वञे थो, जंहिं लाइ लतीफ़ सरकार बि फरमायो आहे त अॾियो जो ओडनि सो ढिंगर ढिलो मथिए, जंहिं भर वेही कनि लेखो लाखे ॼामसि।